नाज़रीन, टंडे मोहम्मद खान में NICVD सवे गरीब माण्हुनि जे इलाज जो ज़रियो बणिजी वियो आहे। रोज़ानो सवे गरीब माण्हुनि जो मुफ़्त इलाज थी रहियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अशरफ चांडियो। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं NICVD यानी दिल जी अस्पताल टंडो मोहम्मद खान में जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां जेको आहे उनजी जेका गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट तरफ़ां इहे सॼी सिंध जे अंदरि NICVD हॉस्पिटल जेके ठाहियूं वयूं जिते दिलि जो जी जेका बीमारी आहे उनजो मुफ़्त में इलाजु कयो पियो वञे। ऐं ताज़ो जेको आहे सो कुझु टाइम पहिरीं जेको आहे सो फालेज जे मरीज़नि जो बि जेको आहे सो हिन अस्पताल में मुफ़्त इलाजु कयो पियो वञे। ऐं हिते लाड़ पट्टी समेत केतिरनि ई ज़िलनि खां मरीज़ अचनि था जिन जो हिते इलाजु थिए थो। उन हवाले सां हिते जेके मरीज़नि सां गॾु आयल अटेंडेंट आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि खे केतिरो फ़ाइदो। मैंने मालूमात की थी इस इलाज के बारे में। कम से कम मुझे 10 लाख का कहा गया था और वो मैं तो नहीं अफोर्ड कर सकती थी सर, इसीलिए फिर इस चीज़ इधर मुझे बताया गया, मैं यहाँ आई तो अल्हम्दुलिल्लाह फ्री ऑफ कॉस्ट यहाँ पे हर काम बहुत अच्छा हुआ। हैदराबाद या कराची मुंतकिल कयो वेंदो हो हिते का सहूलियत न हुअण करे, पर जॾहिं खां NICVD हिते ठही आहे तॾहिं खां हिते तर्जा मरीज़नि जेके वेझा आहियूं उन्हनि लाइ त माशाअल्लाह हिकिड़ी अल्लाह जी वॾी नेमत थी वई आहे। पर इन हद ताईं हिते थर बदीन सेवण जा बि कुझु राति ई मिलिया हुआ असांखे हिते सेवण ताईं बि कुझु हिते मरीज़ अचनि पिया हुतां खां। हिते असां जेका सो जेकी सर्विसिस आहिनि जेके अहिड़ा मरीज़ जंहिंखे अचानक सां अटैक अचे थो त उन वक़्तु असांखे उन वक़्तु ई उनजी एंजियोग्राफी करे उनजी एंजियोप्लास्टी कंदा आहियूं, जंहिंखे असां प्राइमरी PCI चवंदा आहियूं। तक़रीबन 300 खां 400 पेशेंट्स डेली ॾिठा वेंदा आहिनि ऐं हीअ सभु तक़रीबन जेको आहे उहो असां सिंध गवर्नमेंट के ताउन से कयो वञे थो। वो मरीज़ जिसको फालिज हो और शुरू में 4 से 5 घंटे के अंदर वो अस्पताल आ जाए तो और उसकी एक नस बंद हो दिमाग की तो वो मुकम्मल पैरालाइज होने से या मुकम्मल फालिज ज़दा होने से बच जाता है। माशाल्लाह फालिज जो हर शइ जो फ्री फंड में आहे, इन्हनि जो फ्री ख़ुदा करण थिए पियो माण्हुनि जो। ऐं छोकी हे बि दुआऊं माण्हू ॾींनि पिया, डॉक्टरनि खे बि ॾींनि पिया, जिन जो कोई अस्पताल ठाहे उन्हनि खे बि ॾींनि पिया। ऐं हीअ हिकिड़ी नेमत माशाल्लाह रब साईं जे तरफ़ां असांखे मिली आहे। वॾो बहितर आहे साईं, अवाम लाइ वॾो सुख कयो आहे। माना इहो जेको ग़रीब अवाम लाइ न बहितरीनु ज़रियो आहे हिकिड़ो इलाज। इन्हनि जो इहो चवणु आहे त जेको आहे सो हिते हिननि खे खाधो बि फ्री मिले थो ऐं जेको आहे हिते उन्हनि जो इलाजु लखें रुपयनि जो उहो फ्री थिए थो। ऐं जेको आहे सो पीपल्स पार्टी जे कयल इन अमल खे जेको आहे सो हिननि तरफ़ां साराहियो पियो वञे। कैमरामैन अली ज़ुल्करनैन मल्ला सां गॾु अशरफ चांडियो, सिंध TV न्यूज़, मातली।